नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं टंडो आदम का अनवर अली पंवर की रिपोर्ट मूजिब आल पाकिस्तान कॉटन जनरल्स एसोसिएशन के अॻूणे मरकज़ी चेयरमैन ऐं नाले वारे सनअतकार डॉक्टर जेसूमल चयो आहे त फुटी जो अघु तय करणु घटि वधि करण में कॉटन फैक्ट्रियुनि जो को बि हथु न हूंदो आहे। फुटे जो रेट बैन अल-अक़वामी मार्केट सां मुंसलिक आहे। जनरल्स अघनि खे हेठि मथे नथा करे सघनि, अहिड़ो इज़हार हिन टंडो आदम में मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान कयो। हिन चयो त कुझु ॾींहं अॻु मीडिया ते ख़बरूं हलियूं हुयूं त डीसी सागर फुटी जे अघु में 300 रुपया मण वाधि कई आहे। हिन चयो त डीसी सागर जनरल्स सां मीटिंग करण खां सवाइ अघनि में लाथ या चाड़ नथो करे सघे। हिन चयो त असल में टेक्सटाइल जे कारोबार में मुंदी पई हले। टेक्सटाइल जो कारोबार 25 बिलियन मां घटिजी 16 बिलियन जे एक्सपर्ट ते अची बीठो आहे। ॿियो सबबु कॉटन इंडस्ट्री जे ख़र्चनि में बि बेपनाह इज़ाफ़ो अची वियो आहे। ख़र्च वधण ऐं एक्सपर्ट घटिजण बहिरान जो असल कारण आहिनि। हिन चयो त हुकूमत पारां IMF सां मुआहिदो करण खां पोइ उमेद पैदा थी आहे त हाणे पाकिस्तानी रुपये जी क़दर में इज़ाफ़ो थींदो। हिन चयो त कॉटन इंडस्ट्री सभ खां वधीक रोज़गार जा ज़रिया पैदा कंदी आहे। ज़िलो सागर सॼे मुल्क में कॉटन जो वॾो ज़ोन आहे। ज़िलो सागर 11 खां 12 लख कपास जूं गठड़ियूं पैदा करे थो। हिन चयो त हलंदड़ साल बि असां 12 लख गठड़ियूं पैदावार ॾींदासूं। हिन चयो त हलंदड़ सीज़न में सिंध में 14 लख एकड़ खां वधीक ज़मीन ते वण पोखिया विया आहिनि। हिन चयो त असांजी भरपूर कोशिशि हूंदी आहे त आबादकार खे वधि खां वधि फ़ाइदो पहुचे। हिन चयो त अगरि हुकूमत पाण कपास जी ख़रीदारी करे त जनरल्स ऐं आबादकारनि जा मसइला हल थी सघनि था। हिन चयो त मुल्क में सियासी इस्तेहकाम रहियो, डॉलर कंट्रोल में अची वियो त फुटिन जो अघु बि मुस्तहकम थींदो। हिन चयो त फुटिन जो अघु मौजूदा रहियो त बि आबादकारनि खे नुक़सान न थींदो।